बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअद। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन, इंशाअल्लाह अल अज़ीज़ अॼु तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त सदका फ़ितर जेको पाण अदा कंदा आहियूं उन जे अदायगी जो सही वक़्तु कहिड़ो आहे। छा ईद वारे ॾींहुं अदा करणु ज़रूरी आहे या उन खां पहिरीं रमज़ान मुबारक जे महीने जे अंदरि इंसानु अदा करे सघे थो। त मुंहिंजा दोस्तो, इहो जेको सदका फ़ितर आहे इहो वाजिबु थींदो आहे ईद वारे ॾींहुं सहरी जे वक़्तु जॾहिं ख़तमु थींदो आहे, सहरी जो वक़्तु फजर जो वक़्तु दाख़िल थींदो आहे, उन टाइम इहो शुरू थींदो आहे, वाजिबु थींदो आहे इंसान जे मथां ऐं ईद जी नमाज़ खां पहिरीं अदा करिणो आहे। जेकॾहिं ईद जी नमाज़ खां पहिरीं अदा न कयो वियो त ईद जी नमाज़ खां बाद में बि अदा करिणो पवंदो आहे, लेकिन बाद में जेके अदा करे त इन जी फज़ीलत ख़तमु थी वेंदी आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो, बाक़ी मसइलो रहियो त रमज़ान मुबारक जे महीने जे अंदरि इंसानु अदा करे सघे थो, यानी ईद खां पहिरीं अदा करे सघे थो या नथो अदा करे सघे। त मुंहिंजा दोस्तो, जीअं सहाबा किराम रज़ियल्लाहु अलैहिम अजमईन खां चंद हदीसूं आहिनि, उन मां हिकिड़ी हदीस इब्न उमर अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जी हदीस आहे। उहो इंशाअल्लाह आउं तव्हांजी स्क्रीन ते शो कंदुसि ऐं तव्हां उनजो मुताले करे सघो था ऐं उन सां गॾोगॾु उनजो जेको पेज ऐं सिफ़ो नंबर आहे उहो दर्ज थियल आहे। बहरहाल, इन जो वीडियो ठाहिण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त तव्हांखे ॿुधायां त रमज़ान मुबारक जे अंदरि इंसानु अदा करे सघे थो या नथो अदा करे सघे। उनजे बारे में हदीसूं बि आहिनि ऐं हदीसूं छाजे लाइ आहिनि त जेकॾहिं के ग़रीब खे पंहिंजी ईद करण जे लाइ कुझु पैसे जी ज़रूरत पवंदी आहे त इन जे लाइ उन ग़रीब जी ज़रूरत खे मद्देनज़र रखंदे इंसान ईद उल फितर खां पहिरीं रमज़ान मुबारक जे अंदरि इहो सदको फ़ितर अदा करे सघे थो। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला मूं जेको कुझु चयो उनखे क़बूल मंज़ूर फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला जॾहिं असांजी मौत जो फ़ैसिलो फरमाए त कलमे और मौत या शहादत और मौत नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।